खानपुर वेझो जतोई बिरादरी पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील वठूं था वाजिद लोहरा खां। जी वाजिद, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल कमांडो साहब, खानपुर में असां अहम ख़बर शेयर कयूं पिया। खानपुर हाजी ख्वास्ती बरसा न्यू फौजदारी पुलिस के मुबीना पुलिस मुकाबले में मार्जी वियल ॻोठ फरीद जतोई के रवासिन डोल उर्फ गौसू पुट शाहनवाज ऐं सदाम गंवारानी जतोई के वारसन मर्दन औरतन चंगन मुड़सन गुलाम अकबर जतोई शहमूर जतोई शाहनूर जतोई शाहबेग जतोई ऐं ॿियनि जी अॻवानी में मसमात शहज़ादी मसमात वज़ीरा जतोई ऐं मासूम ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन दाईंदे चयो त पुलिस असांजे नौजवान शिकारपुर में पहलवान सरवर जतोई जे घरवारी पंहिंजे बीमारी मासी खां ख़ैरत मालूम करे वापसि ॻोठ अची रहिया हुआ त कार में सवार असांजे ॿिन्ही नौजवाननि खे ज़ख़्मी करे पानी में उछलाया विया हुआ त ॻोठाणनि ऐं बरोई बिरादरी जे माण्हुनि सदाम जतोई खे ज़ख़्मी हालत में अस्पताल खणाया आयो। पुलिस असांजे ॿिन्ही नौजवाननि जो कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए बेगुनाह नौजवान खे क़तल कया आहिनि। हिननि चयो त असांजे नौजवाननि ते को बि केस दाख़िल न हुयो। पुलिस कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। हिननि चयो त असांजे ख़ानदान मां को बि माण्हू ॾुआरी न आहे। असां सकाफ़ती माण्हू आहियूं, अमन जे हामी आहियूं, कानून जो एहतराम कंदा आहियूं। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध DIG लाड़काणो SSP शिकारपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त वाक़े जो जांच कराई वञे, असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे।